नाज़रीन, अॼु तव्हांखे अपडेट ॾींदासीं नई तकरार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त जे बारे में। माण्हुनि ऐं दोस्तनि खे एतिरो इंतज़ारु आहे जीअं ईद जो इंतज़ारु हूंदो आहे, ऐं ॿियो वरी जेको माण्हू रोज़ो खुलंदा आहिनि जंहिंखे इंतज़ारु हूंदो आहे अज़ान जो, ईअं इंतज़ारु आहे जेका ड्रामे जा फ़ैन ऐं परस्तार आहिनि तकरार ड्रामे जा, उहे माण्हू ईअं इंतज़ारु करे रहिया आहिनि। हर माण्हू खे इन ॻाल्हि जो इंतज़ारु आहे त तकरार ड्रामे जी 310 नंबर क़िस्त जल्द अचे। बिल्कुलु दोस्तों, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। छंछरु आचर बसि इहे 2 ॾींहं हाणे सूमर ते क़िस्त तकरार जी तक़रीबन अची वेंदी। तकरार ड्रामो सूमर ते बिल्कुलु स्टार्ट थी वेंदो, ऐं सूमर ते जे न कयूं त पोइ जेको आहे दोस्तों ईद खां पोइ वञी स्टार्ट थींदो। लेकिन एतिरो पका आहे सूमर खां रिकॉर्डिंग जी जेका रहियल खुयल हुई उहा कुझु न कुझु मुकमिल थी वेंदी ऐं ड्रामो स्टार्ट थी वेंदो। असल में ख़ुदि जेको आहे मालिकनि सिंध टीवी वारनि खे बि लॻल आहे इन शइ जी त इन ड्रामे खां बग़ैर उन्हनि जा व्यूज़ ई न आहिनि ईंदा, माण्हू उन्हनि जे चैनल ते विज़िट ई न आहिनि कंदा। तकरार ड्रामे खे हर को पसंदि करे थो। हिन टाइम सिंध लेवल में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तकरार ड्रामो ई हली रहियो आहे ऐं हर कंहिंखे इन शइ जो इंतज़ारु आहे, अॻियां बि ॼाणनि था। बसि वजह इहा आहे त इन रिकॉर्डिंग जो मसइलो थियो, जेका रोज़ा बि हुया ऐं रिकॉर्डिंग मुकमिल न थी सघी रोज़नि जे करे, इन जे करे हीउ ड्रामो थोरो पोइना थी वियो। इहा ई वजह आहे। बहरहाल तव्हां इंतज़ारु बसि 2 ॼणा हेतिरा ॾींहं जिथे गुज़री विया आहिनि त इहे 2 ॼणा बि गुज़री वेंदा ऐं ड्रामो अची वेंदो। सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।